साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। साध संगत जी, जीअं त लड़ीवार जपजी साहिब जी वीचार कंदे अॼु जपजी साहिब जी ॿी पौड़ी जी वीचार साझी करणी आहे। सो अचो त सम्झण जी कोशिशि कयूं त साहिब गुरु नानक देव महाराज पंहिंजे सिख जे मथां कहिड़ी बख़्शिशा करनि था, ॿी पौड़ी में कहिड़ियूं रहमतां करनि था। अचो त साध संगत जी गॾिजी करे वीचारियूं। साहिब फरमाइनि था ॿी पौड़ी जे अंदरि, हुक्मी होवन आकार, हुकुम न कहे आ जाई। साध संगत जी हिते थोरो ध्यानु ॾिजो। पहिरीं पौड़ी जॾहिं समापत थी, दास कल वारी वीचार में बि इहा साझी करे वियासीं त हिते वीचार जॾहिं समापत थी त उहा हुकुम जे अंदरि सम्झाए थी त हुकुम जे अंदरि बंदा तूं अची वञ, तॾहिं तूं परमात्मा सां मिली सघीं थो, सचार थी सघें थो। पर ॿी पौड़ी में वरी वापसि हुकुम जी डेफिनेशन ॾियनि था, हुकुम जी सम्झाणी ॾियनि था, हुकुम जी व्याख्यान करनि था त हुकुम जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचनि थियूं। साहिब फरमाइनि था, चवंदा हुकुमी होमन आकार। आकार जो अर्थ आहे ढांचो, नक्शो। दुनिया में काई बि शइ आहे न, उहा ढांचे खां बग़ैर न आहे। जेकी शइ ज़ाहिर थींदी आहे, मोबाइल हूंदो आहे उनजो पंहिंजो चौरस ढांचो आहे, हिकु घरु हूंदो आहे उनजो पंहिंजो ढांचो ठहींदो आहे। तीअं साहिब फरमाइनि त चवंदा परमात्मा जे हुकुम सां ई हे सॼी सृष्टि या शरीर रूपी आकार, सॼा ढांचा तयारु थिया आहिनि। इहे कीअं तयारु थिया आहिनि? परमात्मा जे हुकुम सां। पर उहो हुकुम थियो कीअं आहे, कहिड़ी ज़बान में, कहिड़े तरीक़े सां थियो आहे? साहिब पंक्ति जे अंतले हिसे में, आख़िरी वारे हिसे में सम्झाइनि था, चवंदा हुकुम न कहे आ जाई, उहो कोई ॿुधाए नथो सघे। इहो परमात्मा जो अंत आहे, इहो हिकिड़ो भेद आहे, इहा हिकिड़ो राज़ आहे जेको परमात्मा खे ख़बर आहे त कहिड़े तरीक़े सां हुकुम थियो आहे, कहिड़े तरीक़े सां सृष्टि जी साजना थी आहे, बंधन जी साजना थिए थी। हुक्मी होवन आकार, हुकुम न कहे आ जाई। आकार जो अर्थ आहे ढांचो। असां परमात्मा जे बारे में गुरबाणी अंदरि ई पढ़ंदा आहियूं, निरंकार, जंहिंजो अर्थ आहे निराकार, जंहिंजो कोई ढांचो, जंहिंजो कोई नक्शो न आहे। ज़ाहिर थियण वारी शइ जो नक्शो हूंदो आहे, पर जेकी शइ ज़ाहिर न थींदी आहे न, उनजो कोई बि नक्शो न आहे। साहिब फरमाइनि था हुक्मी होवन आकार, हुकुम न कहे आ जाई। हुक्मी होवन जीअ, हुकुम मिले वॾियाई। उनजे ई हुकुम सां ई जीव जंत सॼा थिया आहिनि, पैदा थिया आहिनि, ऐं उनजे ई हुकुम सां ई उन्हनि खे वॾियाई मिले थी, उहो सोभनिक थियनि था। हुक्मी होवन जीअ, हुकुम मिले वॾियाई, उन्हनि खे माण मिले थो। ऐं खां बाद साहिब फरमाइनि था, चवंदा हुक्मी उत्तम नीच, हुकुम लिख दुख सुख पाइए। उन परमात्मा जे ई हुकुम सां उत्तम ऐं नीच बणिजे थो, ऐं उन परमात्मा जे हुकुम सां लिखियल दुख सुख मिलनि था। साहिब फरमाइनि था इकना हुक्मी बख़्शीश, जंहिंजो शुद्ध उच्चारण आहे बख़्शीश। इकना हुक्मी बख़्शीश, हिकु हुकुम ई सदा भवाई आहे। चवंदा हिकिड़नि खे परमात्मा तुंहिंजे हुकुम सां बख़्शीशां प्राप्त थींदियूं आहिनि, बख़्शीश मिलंदी आहे, रहमतां थींदियूं आहिनि। ऐं हिकिड़ा वरी हमेशह सदा भवाई, जनम मरण जे गेड़े में लॻा पिया आहिनि, भाव दुख भोगनि था, दर दर ते भटकनि था। इकना हुक्मी बख़्शीश, हिकु हुकुम ई सदा भवाई है। हुकुम जे अंदरि सभु को, ॿाहिरि हुकुम न कोई। सृष्टि को ॿाहिरि बि काई शइ आहे, उनजे हुकुम को ॿाहिरि बि काई शइ आहे? साहिब फरमाइनि था न, सभु शइ उनजे हुकुम जे अंदरि आहे। हुकुम जे अंदरि सभु को, ॿाहिरि हुकुम न कोई। पर हिकिड़ी शइ जी निशानी ॾियनि था आख़िरी वारी पंक्ति में, चवंदा जेको हौमे कमाए थो न, पंहिंजे अंदरि अहंकार रखे थो न, उहो रज़ा जे अंदरि नथो अचे, उहो हुकुम जे अंदरि नथो अचे, उहो हुकुम को ॿाहिरि वञण जी कोशिशि करे थो। उहो केरु आहे? नानक हुकुम जे बुझे। ऐं नानक, जे अगरि हुकुम खे कोई सम्झी वञे, परमात्मा जी रज़ा खे कोई सम्झी वञे, उनजी बख़्शिशनि खे कोई सम्झी वञे, त हौमे कहे न कोई। हौमे चइबो अहंकार खे, त उनखे कॾहिं आकड़ न हूंदी, अहंकार न हूंदो, हौमे न हूंदी। सासंग जी हिन पौड़ी जे अंदरि थोरो ॿिनि पंक्तियुनि खे सम्झण जी कोशिशि कंदो, छो त हाणे जेकी पौड़ी पढ़ी वियासीं, इन जे अंदरि त सिर्फ़ु सिधा अर्थ थी विया, पर इन जे अंदरो हिकिड़ा हूंदा आहिनि भाव अर्थ, त इन जो पिछोकड़ छा आहे, कहिड़े भाव में हो उचारण थियनि था, कहिड़ी सम्झाणी ॾियनि था। साहिब फरमाइनि था, चवंदा इकना हुक्मी बख़्शीश, हिकु हुक्मी सदा भवाई है। या इनको पहिरीं पंक्ति में साहिब फरमाइनि था, चवंदा हुक्मी उत्तम नीच, हुकुम लिख दुख सुख पाई है। परमात्मा तव्हांजे हुकुम जे अंदरि
उत्तम, ऐं जेके हुकुम को ॿार वञनि था नीच, भावर्थ। जेके तुंहिंजे हुकुम जे अंदरि अची वञनि था परमात्मा, जेके तव्हांजी रज़ा जे अंदरि राज़ी अची वञनि था, भाव जेके चङा कमु करनि था, ॿिए जो भलो करनि था, कॾहिं परायो रूप नथा त कनि, पराई गिला नथा ॿुधनि, उहे छा था थी वञनि? तुंहिंजी रज़ा जे अंदरि राज़ी था थी वञनि, तोखे सोभनीक लॻनि था। उहे हौमे वारी कार में नथा अचनि, तुंहिंजे हुकुम वारी कार में अचनि था। नानक हुकुम जे बुझे त हौमे कहे न कोई। उहो हौमे वारे में नथा अचनि, उहो पंहिंजे अहंकार में नथा अचनि, उहे निम्रता सहित पंहिंजे जीवन जो सही तरह इस्तेमालु करनि था, जेको जीवन असांखे परमात्मा जी तरफ़ सां मिलियो आहे, हिकु अनमोल रतन मिलियो आहे। हे हथ पैर कन हिननि जो सही तरह जेके इस्तेमालु था करनि न, उहे छा था थी वञनि? उत्तम। पर जेके हौमे वारी कार में अची था वञनि न, उहे नीच। थोरो हिन पंक्ति ॾे इहो बि ध्यानु कजो, छो त परमात्मा जा हुकुम पहिरें सां ई थियल आहिनि, शुरूआति कोई थियल आहिनि। आमतौर ते दुनिया जो जेको कानून हूंदो आहे न, उनमें कॾहिं कॾहिं रदो बदल बि थींदो आहे। हिकिड़े कानून जी, हिकिड़े जुर्म जी सज़ा थी सघंदो आहे कल ताईं 5 साल हुजे, पोइ उनखां बाद केॾी महिल हिकिड़ो कानून पास करायो वेंदो आहे, उन जुर्म जी सज़ा 2-3 ॾींहंनि में चेंज करे छॾींदा आहिनि, कानून पास कराए छॾींदा आहिनि। उन जुर्म जी सज़ा केॾी महिल 4 साल बि थी सघंदी आहे, या वरी इहो बि कानून थी सघे थो उन जुर्म जी, फ़र्ज़ु कयो कंहिंजो खून जी सज़ाए उमिरि हुजे, सॼी उमिरि जेको आहे जो उहो जेल में हुजे। पर केॾी महिल उनजी सज़ा ईअं बि थी सघे थी त बाबा इनखे 10 साल जी कैद थी सघे थी। उहो कीअं? बाबा हुकुम पास थियो त हाणे सज़ाए मौत, कोई इंसान कंहिंजो खून करे अचे थो त उनखे जेको आहे न जीवन भर जेल में नथो रहणो पए, सॼी उमिरि जेल में नथो रहणो पए, उनजे लाइ सिर्फ़ु 10 साल या 5 साल। सज़ायूं दुनिया जे कानून में चेंज थींदियूं आहिनि, पर परमात्मा जो हिकिड़ो ई कानून निरंतर हमेशह ऐं सभिनि जे लाइ हिकिड़ो ई हलंदो अचे थो, चाहे कहिड़ो बि इंसानु आहे। सो हिन जो भावार्थ साहिब साहिब फरमाईंदा, चवंदा परमात्मा जो हुकुम इहो ई आहे त तूं चङा कमु करे थो त उत्तम आहे। जे अगरि हुकुम को ॿाहिरि वञे थो, हौमे जे अंदरि अची थो वञे, पोइ तूं नीच आहे, छो त तुंहिंजा कम अहिड़ा हूंदा, तूं ॿियनि जा कमु बिगाड़दे, चोरी कने, ठगी कने। साहिब फरमाईंदा हुकुम ई उत्तम नीच, हुकुम लिख दुख सुपाई आहे। ऐं जेके तूं कमु करें थो न, उन तरीक़े सां तुंहिंजा भोगण जा जेके संजोग आहिनि न, तुंहिंजा भाग बि लिखिया था वञनि। भाव तुंहिंजो निबेरो थिए थो, तुंहिंजो हिसाब किताब थिए थो, तूं उन अनुसार दुख ऐं सुख भोगदे। जे अगरि तूं उत्तम वारा कमु कने त तूं सुख भोगदे, जे अगरि नीच वारा कमु कने त तूं बुख भोगदे। उनखां बाद साहिब फरमाईंदा, चवंदा इकना हुकुम बख़्शीश। इनखां बाद बंदे जी हिकिड़ी फितरत ॿुधाइनि था, फितरत बयानु करनि था। चवंदा परमात्मा जेके तव्हांजी रज़ा जे अंदरि राज़ी थींदा आहिनि न, उन्हनि खे तव्हां जहिड़े बि तरीक़े सां रखंदा आहियो, उहो हमेशह परमात्मा तव्हांखे इहा ई अरदास कंदा आहिनि, कहिड़ी? बख़्शीश। तव्हांजी हमेशह नदर करम में बख़्शीश आहे। इकना हुकुम बख़्शीश। हिकिड़ा तव्हांजी रज़ा खे बख़्शीश करे सम्झनि था, पर जेके हौमे जे अंदरि जेको अहंकारी बंदो हूंदो आहे न, आमतौर ते घर जे अंदरि ई कंहिं महिल ॾिसंदो किथे अहिड़ी 4 भाती घर में रहण वारा हूंदा आहिनि, हिकिड़ी रोटी सभिनि जे लाइ तयारु थींदी आहे, पर केॾी महिल छा हूंदो आहे, हिकिड़ो बंदो खाई वठंदो आहे आराम सां, उहो चवंदो जहिड़ो आहे ठीकु आहे, उहा मुबारक आहे, बख़्शीश, काई ॻाल्हि न। पर हिकिड़ो उहो छा कंदो, रोटी खे परे करे छॾंदो, चवंदो मूंखे रोटी नथी वणी आहे। रोटी सभिनि जे लाइ हिकिड़ी तयारु थी, पर केॾी महिल हिकिड़े खे वणे थी, उहो पंहिंजो भाग सम्झी, संजोग सम्झी, बख़्शीश सम्झी खाई थो वञे, चए थो मुबारक आहे परमात्मा तुंहिंजी तरफ़ सां मिली। ऐं हिकिड़ो वरी परे करे छॾे थो, चए थो मूंखे तव्हांजी रोटी नथी वणे, हिन में हे शइ घटि आहे, हुन में उहो शइ घटि आहे। ईअं परमात्मा जो हुकुम बि सभिनि जे लाइ बराबरि आहे। जीअं घर में भोजन हिकिड़ो ई तयारु थींदो आहे, परमात्मा जो सभिनि जे लाइ हुकुम बराबरि आहे, पर कोई हिन खे बख़्शीश करे सम्झंदो आहे, कोई जनम मरण जे गेड़े में वारे वारे दुख सुख भोगंदो आहे। हिकु ना हुकुम बख़्शीश, हिकु हुकुम ई सदा बवाई आहे। हुकुम जे अंदरि सभु को, ॿाहिरि हुकुम न कोई। सॼी सृष्टि परमात्मा जे हुकुम जे अंदरि आहे। भाव जनम मरण इंसान जो परमात्मा जे हुकुम खां बग़ैर कॾहिं बि नथो थी सघे। परमात्मा जे हुकुम जे अंदरि इंसान जनमंदो आहे, इंसान मरंदो आहे। हिकु ना हुकुम बख़्शीश, हिकु हुकुम ई सदा बवाई आहे। हुकुम जे अंदरि सभु को, सभु शइ तुंहिंजे परमात्मा हुकुम जे अंदरि अचनि थियूं, तुंहिंजी रज़ा जे अंदरि अचनि थियूं, ॿाहिरि हुकुम न कोई। नानक हुकुम जे बजे है, नानक जे अगरि परमात्मा जे हुकुम खे सम्झिजी वञे त हौमे कहे न कोई, त इंसान तुंहिंजे अंदरो अहंकार हौमे निकिरी वेंदी, तूं सचार थी वेंदी, तुंहिंजे अंदरि निम्रता अची वेंदी, तूं सभिनि जो भलो कने, सभिनि सां मिठो ॻाल्हाईंदी। सो वाहिगुरु जी का खालसा,
वाहिगुरु जी की फतेह।